ही आहे असांजो लाइब्रेरी कॉर्नर। असांखे पंहिंजे किताबनि जे हिन ज़ख़ीरे ते ॾाढो फ़ख़ुरु आहे। 4000 खां मथे किताब हिन कॉर्नर में मौजूदु आहिनि। ही शौक़ु मुंहिंजे हस्बैंड जो हुयो ऐं उन खां पोइ जॾहिं हुन जी ज़िंदगी में मां आयमि मूंखे बि ॾाढो शौक़ु आहे ऐं थोरा घणा समुंड में फुड़े जे बराबरि कुझु किताब मुंहिंजी बि कलेक्शन हिन में मौजूदु आहे। घणा किताब मुंहिंजे हस्बैंड जा वरितल आहिनि ऐं तव्हां ॾिसंदो त ही तरतीब सां रखियल आहिनि, सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी, अलॻि अलॻि सेक्शन्स में। ऐं असां पंहिंजे ॿारनि खे बि नंढे हूंदे खां आदत विझीसीं त उहे किताब पढ़नि, वठनि, उन्हनि खे वठी ॾींदा हुआसीं। बुक फेयर्स में वेंदा हुआसीं त उन्हनि खे अलॻि सां एक्स्ट्रा पैसा ॾींदा हुआसीं किताबनि वठण जे लाइ। ऐं असांखे फ़ख़ुरु आहे हिननि किताबनि जे ज़ख़ीरे ते। असांजी शनाख़्त आहिनि, असांजी सुञाणप आहिनि, असांजे लाइ ऑक्सीजन जी हैसियत रखनि था किताब। असां बाक़ाइदा पंहिंजी आमदनीअ जो कुझु न कुझु हिसो किताबनि जी ख़रीदारीअ ते ख़र्चु कंदा आहियूं ऐं सिर्फ़ु इन्हनि खे रखी जमा न कंदा आहियूं, बल्कि असां इन्हनि खे पढ़ंदा बि आहियूं। असांजी मुहबत ऐं इहो शौक़ु आहे। सो अल्हम्दुलिल्लाह असांजे बचनि में बि इहो शौक़ु मौजूदु आहे। उहे बि पंहिंजी हिन महिल ताईं अलॻि अलॻि घरनि में जिते बि रहनि था इहो शौक़ु पूरो कंदा रहनि था। सो लव दिस।